नशर फ़िरोज़ वाइस ऑफ नशर फ़िरोज़ लॉयर्स तरफ़ां सिंधु ते नाजायज़ कैनालनि ख़िलाफ़ अॼु डिस्ट्रिक्ट बार में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो जंहिंखे एडवोकेट अमीर इम्तियाज़ मेमन चेयरमैन वाइस ऑफ नशर फ़िरोज़ लॉयर्स इरफान रज़ा ममनाई सलीम अहमद डाहिरी अब्दुल सत्तार लहराणी इबरार हुसैन चांडियो में ख़िताब कंदे वफ़ाक़ जी ॾाढ ऐं ज़बरदस्तीअ सां सिंधु दरिया मां 6 नवां कैनाल कढण खे रद्द कंदे चयो आहे त वफ़ाक़ पारां सिंधु दरिया ते 6 नवां कैनाल अॼु सिंध खे मुआशी तौर ते तबाह करण जी बराबरि आहे। सिंधु ते धाड़ा एहसास महरूमी खे जनम ॾींदा जंहिंसां ख़तरनाक बहरान पैदा थींदो जेकॾहिं 6 नवां कैनाल ठहिया त सिंध जूं ज़मीनूं ग़ैर आबाद थी वेंदियूं ऐं सिंध में रहंदड़ माण्हुनि खे पीअण लाइ पाणी बि न मिलंदो जो त समुंड में पाणी न वञण जे करे ठठे जे साहिली पटी खे अॻु में ई समुंड गिड़काए चुको आहे ऐं कैनाल ठहिया त ठठो सजावल समेत साहिली पटी ते मौजूदु समूरा ॻोठ ग़र्क़ थी वेंदा। अॻवाननि चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंधु दरिया ते कच्छ चश्मा राइट बैंक रेणी ग्रेटर थल ऐं चोलिस्तान 6 कैनाल ठाहे सिधो सऊं सिंध खे वीरान ऐं भुड़भांग करण जी बराबरि आहे जंहिंसां सिंध मुकमल तौर ते तबाह ऐं बर्बाद थी वेंदी। हीउ ख़तरनाक मसइलो न सिर्फ़ु समाजी तबाही जो बाहिस थींदो पर साॻे वक़्त में आइनी भञकड़ी जो वॾो कारण थींदो। हीउ साज़िशी रिथा मजमूई तौर ते सिंधी क़ौम खे तबाही तरफ़ वठी वञी रही आहे जंहिंसां सिंध में ज़राअत मुकमल ख़तमु थी वेंदी ऐं वॾो मुआशी ॾेवालो साम्हूं ईंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।